साईं में कहाणी आहे बादशाह मगरूर ऐं शहज़ादी शींहं थी पंहिंजे मुड़ुस खे क़तलु कयो। हीअ कहाणी वॾी मज़ेदार आहे। जे 5 मिंट पंहिंजा सीड़ा हितां ॿुधंदो त तव्हांखे बि मज़ो ईंदो ऐं असांखे बि लुत्फ़ थींदो। हंधु उहो ई सड़ंदो आहे जिथे बाहि ॿरे। हिकिड़ो बादशाह त मुंहिंजो अलाह हुआ, पर हीअ कुड़ी दुनिया जो बादशाह हुजे। पोइ बादशाह करे आयो शौक़ मां शादी। पोइ बादशाह जी शादी थी धूम धाम सां। साईं कंजरियूं कुसी वयूं, बकरियूं नची वयूं। बादशाह शादी करे शहज़ादी वठी पंहिंजे घर आयो। बादशाह शौक़ शिकार जो आदि हुजे, हेॾां होॾां शिकार शौक़ करे अॼु बादशाहज़ादी खे खाराईंदो पीआरींदो हेॾां होॾां। कुदरत मुंहिंजे अलाह जे औलाद जी त देरी न आहे। सो न बादशाह खे पुटु ॼाओ। बादशाह खे जॾहिं पुटु ॼाओ त बादशाह धूम धाम सां छठी कई ॾाढी। साईं कंजरियूं कुसनि पियूं, बकरियूं नचनि पियूं। सॼे मुल्क जा वॾा वॾा माण्हू आया अची उन छठीअ में शरीक थिया। सो बादशाह जो अगरि कौल हूंदा तॾहिं बि पुट जी छठी कंदा त वॾा वॾा नजूम ई घुराए, नजूम हणाए उनजो मुस्तक़बिल ॼाइण जी कोशिशि कंदा हुआ छठी वारी राति। सो बादशाह वॾा वॾा नजूम ई घुराए अची हिन खां पुछा करणु लॻो, भाउ मुंहिंजे पुट जो मुस्तक़बिल छा आहे ऐं छा हुनजी तक़दीर में आहे। वॾा वॾा नजूमनि पंहिंजे हिसाब सां नजूम हणी बादशाह खे चयो त बादशाह तुंहिंजो पुटु वॾे भक्त भाग वारो आहे। बसि वॾे भक्त भाग वारो आहे, ईअं ई चवनि पिया। बसि अॻिते कुझु बि लफ़्ज़ न पिया कुशी सघनि। बादशाह चवणु लॻो, बाबा रुॻो भक्त भाग वारो त आहे, पर अॻिते बि ॿुधायो त हीअ बादशाही हीअ छा हाल हलंदो, छा चलंदो, कुझु त ॿुधायो न। बाबा नजूमी कुझु बि बादशाह खे न पिया ॿुधाइनि। बादशाह खे चवनि, बाबा तुंहिंजो पुटु वॾो भक्त भाग वारो आहे, सो इहा ॻाल्हि आहे। बादशाह चयो, बाबा शादी थींदसि, कुंवारो मरंदो, या बादशाही संभालींदो, या केतिरो थींदो, कीअं मसइलो थींदो। कोई ॻाल्हि खां न घबरायो, तव्हांखे कुझु बि न कंदुमि। हीउ मुंहिंजो वाइदो आहे, ॾाढ़ी ते हथु रखां, बसि 5 रुपया पंहिंजा सवाया ॾियां थो, दुनिया ॾियां थो, पर मुंहिंजे पुट जो मुस्तक़बिल मूंखे सफ़ा डिटेल में ॿुधायो। नजमुनि चयो, बादशाह सलामत, जे जान जी अमानत मिले तो असां तोखे ॻाल्हि करे क्लियर ॿुधायूं। बादशाह चयो, तव्हांखे जान जी अमानत आहे, तव्हां पंहिंजे हिसाब सां बसि क्लियर करे मूंखे ॻाल्हि ॿुधायो। बाबा हिकु नजूमी जेको वॾो नजूमी हो, उन बादशाह खे चयो, भाउ तुंहिंजे पुट जो मुस्तक़बिल सफ़ा सही ऐं वीआईपी आहे, पर हिकु ख़ामी आहे। सो तूं जॾहिं बि पंहिंजे पुट जी शादी कराईंदे, सो शादीअ वारी राति शींहं जे हथां मरी वेंदो। बादशाह चयो त भणा शादीअ वारी राति शींहं जे हथां मरी वेंदो। हू चवणु लॻा त हा बादशाह सलामत, हिन जी छठी राति इहो लिखिजी वियो आहे ऐं ईअं थींदो बि। बादशाह पंहिंजे गुरूर मगरूरीअ में हुयो। बादशाह जो जीअं राति मतिलबु त पुट जी शादी कराईंदुमि, उन राति ते मतिलबु पहिरियों सवायो करे छॾींदुमि, जॾहिं शींहं जंगल मां काॾां ईंदो ई न त मुंहिंजो पुटु छो मरंदो। बादशाह पंहिंजे हिसाब सां सोच विहाराए ऐं हिननि खे पंहिंजे हिसाब सां इनाम इकराम ॾेई ॾाढो उन नजूमुनि खे, बाबा चई तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां छुटो, हाणे मां ॼणियां मुंहिंजो पुटु ॼणे। अदा नजूमी पंहिंजे हिसाब सां हुन जेको ख़ैरु ख़ैरियतूं वठी पंहिंजे हिसाब सां हलियो वियो। बादशाह पंहिंजे हिसाब सां पुट जी छठी बठी हेॾां होॾां करे ऐं सभु कंहिंखे मोकिलिनई। बाबा हाणे बादशाह जो वक़्तु हले पियो, छोकिरो नंढो अॼु जवान, आहिस्ते आहिस्ते बादशाह हिन खे हर इल्मु बि पढ़ायो ऐं शौक़ु शिकार सौदा वापार बि सेखारियईं। हेॾे होॾे बाबा उथारे विहारे पुट खे पंहिंजे हिसाब सां वॾो। हेॾे होॾे बादशाह हेॾे जाॾे वञे पंहिंजे पुट खे मोकिले, बाबा हीउ फलाणो बादशाह मुंहिंजो दोस्त आहे, इन सां सौदो वापार ते वञे, हीउ फलाणो मुंहिंजो दोस्त आहे, इन ॾे वञे। हेॾे होॾे पंहिंजे हिसाब सां हिन खे ॾाढो घुमाए फिराए पुट खे अची हिन जो पुटु बि वञी जवान थियो। बादशाह खे ॻाल्हि नजूमनि वारी यादि हुजे त मुंहिंजे पुटु शादीअ जे राति मरी वेंदो, इहा हुनखे ॻाल्हि क्लियर हूंदे, पर हुनखे पंहिंजी माण्हुनि पंहिंजे अवाम पंहिंजे फौज ते हुनखे वॾो पावर हुयो त मतिलबु त हेतिरी मूंखे फौज आहे, सो मां चारो तरफ़ कड़ो हणाईंदुमि, कुझु न थींदो। कुदरत मुंहिंजी अलाह जी उहे ॾींहं बि अची विया। बादशाह जो पुटु जवान थियो। बादशाह कंहिं ॿिए बादशाह वटां वञी पंहिंजो पुट जो रिश्तो करे आयो। बादशाह साईं त जंज संभाले तयारु करे घोड़ ते हकले होकारे रवाना थिया। पंहिंजे हिसाब सां वञी उन शहज़ादीअ सां घोटु मतिलबु त बादशाह पंहिंजे पुट जी शादी कराए ख़ैर सां से पंहिंजी बादशाहीअ में पुॻा। जॾहिं बादशाह जो पंहिंजी बादशाहीअ में पुॻो त हाणे बादशाह अॻे बंदोबस्तु करे छॾियो त पंहिंजे उन जेके पुटु कमरे में मतिलबु त अंदरि विहारियईं
पण आहे त उन जे चारों तरफ़ लोहो कोट वराए छॾियो हुई। उन जे चारों तरफ़ वरी तीरनि कमाननि सां सिपाही बीहारे छॾियईं। जे अॼु शादीअ वारी राति मुंहिंजो पुटु मतिलबु शींहं जे हथां मरंदो। कहिड़े बि पासे ॾांहुं शींहं अंदरि किरास करे मुंहिंजे पुट ॾे पुॻो त मां दुनिया सॼी मतिलबु सॼी अवाम खे मां सज़ा उहा ॾींदुमि। मुंहिंजे पुट खे कुझु बि न थियणु खपे। केर बि निंड न करे सॼी राति जाॻो। बादशाह सोचियो त हाणे हेॾो पहिरो आहे। बादशाह पाण सॼी राति हुते पियो फिरंदो हेॾां होॾां। कुदरत मुंहिंजी अलाह जी उहा जेको छठीअ जे राति लिखियलु हूंदो आहे उहो कॾहिं बि न टरंदो आहे। सो बादशाह जे पुट खे मरणो हुयो। सो शींहं त काॾां बि कोन टपी सघियो। पर जेकी बादशाह ज़ादीअ सां जंहिं सां शादी करे आयो उहा शींहं थी वई। शींहं जे रूप में वञी उन जे कमरे में जंहिंमें ज़ाल सुतल आहे उहा ज़ाल ई हुनखे चंबो हयो। उहो बादशाह जो पुटु मरी वियो। रड़ियूं जो थियूं त बादशाह पंहिंजे हिसाब सां फ़ौज लश्कर अंदरि जे कमरे में पुॻो त ॾिठनि त बणा शींहं रंबो हणी अथसि त मुंहिंजो पुटु मोह पियो आहे। बादशाह उन महिल ई गोॾा अंधा करे अची पाण जे जिस्म खे कुटणु लॻो हेॾां होॾां। सो बादशाह खे काई ख़बर न पई त शींहं काॾो आयो, शींहं कहिड़े हिसाब सां हिनखे रंबो हयो ऐं लॻो बि शींहं जो रंबो लॻो पियो आहे। बादशाह अची पेरा खणाया वॾा कुता पंहिंजे हिसाब सां तंहिं वक़्त में जेको कुझु हुयो इन जो पेरनि जो हिसाबु लॻाइनि हेॾां होॾां। पर का शइ हिननि खे ज़ाहिरी न थी त छा आयो, कीअं शींहं आयो, कीअं हिन मुंहिंजे पुट खे मारियो। इहा बादशाह खे का बि डिटेल न पई। बादशाह नेठि साॻा नजूमी घुराया। अचे नजूमुनि खे चई त तव्हांजो हीअ ॿुधायो त हिन मुंहिंजे पुट खे शींहं मारींदो। शींहं किथे आहे उहो ॾेखारियो मूंखे। बादशाह हिननि ते कहारनि ते हुकुम कयईं, वारो कयो हिन खे जहिड़े गॾ जे पेट में लॻायो त मुंहिंजे पुट खे शींहं त मारियो पर शींहं किथे आहे उहो। नजूमियुनि खे जंहिं महिल इहो फांसीअ जो आर्डर ऐं नजूमुनि कहारनि जा मथां हथ पुगनि ॿ टे पादर लॻनि। वरी नजूम हाणे ॿुधायो त बादशाह सलामत तुंहिंजे पुट खे शींहं मारियो आहे। चई शींहं पोइ किथे आहे? चई शींहं तोखे ख़बर न आहे त छठीअ जे राति जेको लिखियो हूंदो आहे त उहो पूरो थींदो आहे। तुंहिंजो शींहं तुंहिंजे पुट खे आयो न, पर इहा जेकी बादशाह ज़ादी पुटु तुंहिंजो पणिजी आयो इहा शींहं थी वई। तुंहिंजे पुट खे शींहं वारो चंबो हुयईं, तुंहिंजो पुटु मरी वियो। जेको लिखियलु हुयोसि उहो ई थियो। तुंहिंजो पुटु शींहं जे हथो मुंहुं आहे। बादशाह उन महिल ई फेको वञी कयो, दिलि जो दौरो पइजी वियो। बादशाह सफ़ा सुक थी वियो। बादशाह खे ॾंदण पइजी विया। बादशाह जा ॾंदण भॻा विया हेॾां होॾां। बादशाह हौसले में आयो। बादशाह हिननि वरी नजूमनि खे चवणु लॻो, तव्हांखे ख़बर न आहे, जॾहिं तव्हांखे ख़बर आहे त हीअ ॻाल्हि हेतिरी आहे त मां पुट जी शादी न करायां न। बादशाह पंहिंजे हिसाब सां हथु हणे पियो, सफ़ा हाय हाय लॻी पई हुअसि। पर बादशाह जो पुटु त मरी वियो, पर बादशाह जो पुटु दफ़नाइण लाइ केर बि न हुजे। बादशाह जो पुट जो मरी वियो त बादशाह जो पुट लाइ कांधी को हलण लाइ तयारु न हुजे। जीअं कांधी वञनि पिया मुक़ाम में, उन मुक़ाम मां कांधी मोटनि ई न पिया। उन में एॾो हिरास वेठल हुजे जो बेअंत। बादशाह वॾे अवाम खे इलाज करे ॿाहूं ॿधे बा मुंहिंजे पुट खे खणी दफ़नाए अचो, वारो कयो, हेल्प कयो, वारो कयो। सभु कंहिंखे पंहिंजे हिसाब सां बादशाह थी इलाज करे, पर अवाम चइबो बादशाह सलामत मारे छॾ तूं। असां ॼाणी वाणी मौत जे मुंहं में तुंहिंजो पुटु खणी कोन वेंदासीं, तूं मारे त भली मार। बादशाह जा इलाज हुजनि, बादशाह छा करे मजबूरन। हिकु उन ॻोठ में जोगी अचे पुॻा। जोगी सां गॾु हिकु जोगिण बि हुई। पोइ उन अचे बादशाह जो पुटु ॾिठो अचे मौला, ऐं बादशाह मजबूर लॻो पियो आहे। उहे जोगीअ जे बादशाह खे चवणु लॻा त असांखे खेर ॾे। बादशाह चवणु लॻुनि त बा मुंहिंजो पुटु मोह पियो आहे, तव्हांखे खेर जी लॻी पई आहे, सो मूंसां हीअ हालत आहे। मुंहिंजो पुटु को अवाम नथो खणी हले मुंहिंजो को दफ़नाइण लाइ। सो हाणे बादशाह खे चवणु लॻा, बादशाह सलामत जेकी शइ असां घुरूं उहा शइ तूं ॾींदे त असां तोखे पंहिंजो पुटु दफ़नाए ॾियूं। बादशाह सलामत चयो जे जेकी शइ घुरंदो तेकी शइ मां ॾींदोमांव। हीअ मिल्कियत माल बादशाही घुरंदो मां बादशाही ॾींदोमांव, पर मूंखे पंहिंजो पुटु दफ़नाए आणे ॾियो। अदा जोगण सां गॾु हिकु शहज़ादी बि छोकिरी बि हुई। बहरहाल उन्हनि जी जोगण उहे जोगी सिधो सो उन लाश खे बादशाह जे पुट खे खयनि। 4 ॼणा ही हुया सिधो सो उन मुक़ाम में विया जंहिंमें ख़ौफ़ पखिड़ियल हुयो। सिधो सो जे मुक़ाम में जो आया त मुक़ाम में हिननि खे राति थी वई, सिजु लहियो।
हिननि पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे 4 पहर आहिनि राति जा ऐं 4 ॼणा हूं। पहिरियों पहर ॾिनुनि हिकिड़े खे त पंहिंजे हिसाब सां पहर पूरो कर। हिननि खे ख़बर बि हुई त सॼी बादशाही जो माण्हू नथा अचनि। बादशाह सभ खे इलाज करे बीठो। का त ॻाल्हि आहे जॾहिं बादशाह नथो छा ॻोठियांसि हे नथो अवाम अचे बादशाह जो चवणु न मोटाए छॾियो सो का ॻाल्हि आहे। ही हर को पंहिंजे हिसाब सां रहणु लॻो। पर उहे जोगी जेका हुया उहे असल में जोगी हुया ई न। हुनजो मतिलबु त सेप जोगुनि जो पर असल में चोरा हो। चोरीअ जे ख़्याल सां आया हुआ जोगाणे वेस में। हू 4 चोर जो हुया त पंहिंजे हिसाब सां हुननि खे राति मां इहो भउ न थींदो छो त चोरीअ जा हू हिरक हुया। हू पंहिंजे हिसाब सां वॾा माहिर हुया। हुनखे विख जी ख़बर पई खड़के जी बि ख़बर पई। हुननि खे चए तव्हां सुम्हो तव्हां घबरायो ई न। ही पंहिंजे हिसाब सां वेठा वञनि। ओचिते हिकु बाज़ जेको एॾो बाज़ वॾो हुजे जो ज़मीन सां मतिलबु त हलंदो अचे पियो त हुन जा जेका खंभ हुया उन वणनि खे पासे सां लॻनि पिया उहे वण किरंदा वञनि पिया। एॾो बाज़ वॾो अचे पियो घूर कई हुन ॾे जिते लाश हिननि जो पियो हो। बादशाह जो पुटु उन बाज़ उहो उन लाश खे खाइणु अचे पियो। हिननि दोस्तनि चइनि खे उथारियो त वारो कर हीअ हले छा अचे थो पियो ॾिसो त सही। हू 4 दोस्त ॾिठनि त भणा ही त बाज़ नमूने पर आहे कहिड़ी शइ जेकी वण बि टण बि पासनि सां किराईंदी खंभड़ुनि सां डुक पई अचे। हिन सोचियो त हाणे कीअं मसइलो थिए। हिननि खे पंहिंजे हिसाब सां दिमाग़ वॾो हो। हिकु चोर हुया हिकु त हुननि खे चयो त हाणे कीअं मसइलो थिए। हिन जो हाणे मूं वण ते हिन ते मथे चढ़ी थो वञा। मूंखे इहो तीर गमान ॾियो त मां हिन जे मथां अटैक थो कयां। तव्हां हिन जो मतिलबु जेको कांबी ॿधो हिन जी लाश जी पुठीअ हिकु भरियो ऐं 2 ॼणा तव्हां हुन कांबीअ सां झले पियो ऐं हिकिड़ो वञी हिन बुंड खे मतिलबु त हीउ लटो वेड़े वञी अचो। इन जो जेको खफ़न वारो आहे इहो वारो कयो इन खे वेड़ियो। जीअं इन ॾे आ करे त तव्हां हमिलो कयो त तीरनि जो ऐं कमाननि जो ओसिताणी मां मथां तलवार खणी बीहां थोसि टप ॾियां थो तलवार सिधो अची हिन जी मुंडीअ में हणां थो त इहो मरी पवंदो इन हिसाब सां। न त हीअ असांखे बि खाईंदो हिन लाश खे बि खाईंदो। हिननि चइनि साईं पाण में ॿधी हुयनि सलाह वॾी हुयनि के उन लाश खे लिकाए रखियुनि किन वारी बुंड उहो खणी उनखे उहो लाश वारो कपिड़ो वेड़े सड़े कंहिं डंगरनि जे पासे में रखियुनि। जीअं हू अचे त ॾिसे लाश खे ॿिया लिकी वेठा के हेॾे होॾे तयारु थी सफ़ा तीर कमान खणी। साईं सिधो सो जंहिंमहिल लाश उन ॾींहुं मतिलबु त बुंड जे अॻियां बाज़ सफ़ा वात फाणियूं भॻो पियो वञे उहो राकास हले छा बि हुयो। हिननि ॾिठो त भणा हाणे हेठि कदु करे हुन में जीअं वात विधे तीअं हिननि कॾहिं तीर उछलियसि खून जीअं जो मथां तरार सिधो टप जो ॾिनो सिधो सो तरार मुंडीअ में ॾिनेसि। उन महिल उन बाज़ जी मुंडी लाहे वेही रहियो। हाणे मुंडी लाहे वेही रहियो। हाणे मुंडी बाज़ जी लही वई बाक़ाइदे पंहिंजे हिसाब सां ही वरी उथिया वरी मतिलबु त पंहिंजे हिसाब सां सामान वेड़े सेड़े उहो लाश वरी साॻो जीअं हुयो तीअं रखी वरी साॻे हिसाब सां वेही रहिया। थोरी देरि गुज़री त वरी उहा जेको बाज़ हुयो उन बाज़ जे पेट मां वरी नांग निकितो। एॾो बाज़ हुयो उन जे पेट मां वरी नांग निकितो। हिननि खे ख़बर ई न हुई त को नांग ईंदो। नांग आहिस्ते आहिस्ते अचे पियो त हिन खे खड़के जी ख़बर अथव त जेका चोर हूंदा आहिनि न त एतिरो सालेंड जी ख़बर पवंदी अथनि जो हू हुन पेर अॻिले खे विख जी ख़बर न पवंदी इन हिसाब सां विख खणंदा आहिनि पाण जो खड़को जो हू मुशार हूंदा आहिनि। हुननि थोरो सरको ॿुधो त उन महिल हिकिड़े जाग थी ॾिठे त भणा नांग पाए त चढ़ियो वञे थो पियो उन लाश ॾे बादशाह जे पुट ॾे। हिकिड़ो भॻो हुते सिधो सो वञी उन जीअं फण खणी खाइण वारी तयारी करे मतिलबु डंग हणण वारी कोशिशि करे पियो ठका खणी उन बि तरार कढी उनखे मारे विधो ऐं उनखे दोस्तनि खे उनखे ख़बर ॾिनी ॿिया आरामी हुजनि। हिकिड़े खे जाग थी उन मारे पंहिंजे हिसाब सां नांग पासे ते रखी छॾियो ऐं हीअ सुम्ही पिया। खेर सां थी वई सुबुह साईं। सुबुह जो थी वई त हीअ अथई भला मेन त हुयो ई बाज़ जेको माण्हू खाई पियो वञे। हिननि सभु इहे मारे ऐं बादशाह जो पुटु दफ़न करे सिधो सो बादशाह वटि आया। साईं सुबुह ते खट खणी सिधो सो बादशाह जे दरबार में पुॻा। बादशाह हिननि खे सही सलामत ॾिठो। ॾाढो ख़ुशि थियो। बादशाह हिननि खे चयो त बाबा हाणे जेकी शइ घुरो सो उहा शइ मां तव्हांखे ॾियां। बाबा हिननि जोगियुनि जेको चोर जेका जोगियुनि जे वेस में आहे बादशाह खे चवणु लॻा बादशाह सलामत असां तुंहिंजी बादशाही में जेतिरो बि ध्यानु कयूं कुझु बि कयूं किथे बि कुझु बि थी अचे असांखे असां टंगिजी पऊं मारिजी वञूं
असांजी जान जो ज़िम्मेवार तूं रहंदे असांखे कुझु बि न थियणु ॾींदे। इहो जे असां सां वाइदो करे थो त असां पंहिंजे हिसाब सां इहो असां सां वाइदो कर। बादशाह चवणु लॻो, जिथे बि तव्हां फासंदव, कहिड़ी बि मुसीबत में हूंदव, फांसीअ ते हूंदव, त बि तव्हांखे मां छॾाईंदुमि। इहो मुंहिंजो तव्हां सां वाइदो आहे। हीअ पंहिंजे हिसाब सां खाओ पीओ, हीअ बादशाही मुंहिंजी तव्हांखे मोकल आहे। हाणे बादशाह जे घर में हिकु मतिलबु त लाल हुयो, जेको लाल बादशाह कॾहिं बि पंहिंजे पुट खे न ॾेखारियो हुयो। कंहिं वक़्त खां हुन वटि हिफ़ाज़त तौरु हुयो, कंहिं दोस्त जी अमानत। सो अमानत अहिड़े हिसाब सां ॾेई वियोसि हू दोस्त त मुंहिंजो बादशाह सलामत, हीउ मां लाल थो ॼाए, कॾहिं बि मां आयुसि सो तोखे मां बहरहाल वठंदुमि, हाली तो त अमानत तौरु आहे। पोइ हू बादशाह जीअं हिसाब सां रखियो हुयो त उन लाल जी बादशाह खे बि ख़बर न हुई। पोइ जेकी उन्हनि सां गॾु जोगुनि सां चोरनी मतिलबु त गॾु हुई, उहा उन बादशाह सां जंहिंसां जो लाल जी करे उन सां हुन शादी कई हुई। पोइ उन जॾहिं ख़बर पियसि उन त मुड़ुस मंझां त लाल फलाणे बादशाह वटि पियो आहे, त हिननि पंहिंजे हिसाब सां उन बादशाह खे उनजे दोस्त खे मारे विधो। हाणे ही उन लाल जी जांच में आया हुया त लाल बादशाह खां डायरेक्टली घुरंदा त बादशाह खे शक थी न पए, इन करे उन चोराइण लाइ ही चोर आया हुया। अचे साईं सिधो सो पंहिंजे हिसाब सां रहणु लॻा, प्लान ठाहिणु लॻा त हाणे बादशाह जो इहो लाल किथे रखियलु हूंदो। हाणे बादशाह जो हिसाब सां त लाल त हाणे हथी कोहो बादशाह खे ताईं पुटु मोलो ताज़ो। बादशाह पंहिंजे हिसाब सां दरबार में रहे पियो, उथी वेठी करे पियो, जेको माण्हू मिट अज़ीज़ जेको ॿाहिरि दोस्त संगत अचे पई त बाबा उनखां दुआ घुरण। त हीउ बादशाह पंहिंजे कम में मसरूफ़ हो। हिननि वरी पंहिंजे हिसाब सां उहा जेकी हिननि जी औरत हुई, उहा वरी बादशाह जे घर में मोकिलणु छह हुन महल में नौकिराणी वेस में मतिलबु त हिकिड़ी। सो उहा वई जीअं ई त पंहिंजे हिसाब सां अचे उन लाल जी जांचा करणु लॻी हेॾां होॾां, पर उहो लाल हिन खे किथे बि हथु न आयो, न अहिड़ी का सोराख़ आयो। हिन खे सम्झ में ॻाल्हि न आई असुल में बादशाह किथे रखियो आहे ऐं असुल ॻाल्हि छा आहे। सो हाणे बादशाह जो उहो लाल हिन वक़्तु कंहिंखे बि कोन ख़बर पई त बादशाह लाल किथे रखियो आहे, न के नौकर खे न वज़ीर खे, कंहिंखे बि इहा ख़बर न। इहो वॾो लाल में राज़ हुजे। लाल बादशाह कंहिंखे बि न ॾिनो, जेको पुट खे न ॾेखारियईं त हुन लाल पंहिंजे हिफ़ाज़त में अहिड़े हिसाब सां रखियो त कंहिंखे बि लाल जी ख़बर न हुई, सवाइ उन्हनि चोरनि जे खां अलावा। हाणे बादशाह वटि हुयो, वतन पिया खाईंदा घुमंदा फिरंदा पंहिंजे हिसाब सां, पर लाल जी हिननि पंहिंजे हिसाब सां वॾी जांचा जूच कई, पुछा कई हेॾां होॾां, पर कंहिं बि हिन खे ॾस पंधु न ॾिनो। पंहिंजे हिसाब सां हिन थफोले थफोले हेॾां होॾां, सो हिननि खे किथे बि लाल उहो न लधो। बसि हिननि सोचे सोचे बादशाह सां अचे इहो शर्त रखे ऐं पंहिंजे हिसाब सां घुमंदा खाईंदा वतन पिया। बादशाह जे दरबार में पुॻा, बादशाह खां अचे मतिलबु त चोर जे रूप में आहे। पोइ त वरी पंहिंजे हिसाब सां बादशाह जे अॻियां आया। बादशाह त हिननि खे सुञाणे पियो। बादशाह खे कचहरी करे करे उन हमरा जो नालो खंयो, जेको बादशाह जो दोस्त ऐं बादशाह खे लाल ॾेई वियो। बादशाह खे चवणु लॻा त यार हेड़े आरे पारे असांजो दोस्त हिकिड़ो हेॾे हुयो, सो वॾियूं ड्राड़ियूं हणे पियो हेॾां होॾां, जे मुंहिंजी वॾी संगत आहे, तुंहिंजे नाले चईं बादशाह सां वॾी यारी आहे। सो हाणे उन ॾाढो हवाला कया तुंहिंजा, सो असांखे सम्झ में ॻाल्हि न आई, असांजो त कूड़ थो हणे। बादशाह चवणु लॻो यार किन सालनि खां मां इन हमरा खे ॻोल्हियां थो, इन हमरा मूंसां वाइदो करे वियो, हिनमहिल ताईं न मोटियो आहे। कहिड़ी मुल्क में हो, किथे इलाइक़े में वारो कयो, इनखे मूं वटि पुॼायो। चईं बादशाह सलामत, तूं हुनखे जाइ सच में सुञाणींदो आहियां? हिननि ॿ टे फूल हयां हेॾो हुन बादशाह खे। बादशाह चवणु लॻो त हा मुंहिंजो दोस्त आहे, हीअं। सो बादशाह खां हीउ लाल पुछण जी कोशिशि पिया कनि, यार उहो हमरा त चवे पियो यार तव्हां जे वञो था त हेॾे आरे पारे बादशाह अथव, इन बादशाह खां मुंहिंजी अमानत पुछा कया त आहे या वई। हे त बादशाह खां ॼाइण कोशिशि कनि पिया त मतिलबु त लाल अथसि या न अथसि। बादशाह चवणु लॻो वाक़ई बि अहिड़े आरे पारे मूं वटि हीअ हिकिड़ी शइ आहे उनजी अमानत, पर वॾी महफ़ूज़ करे रखी आहे। हाणे उहो पुॼंदो त मां उनखे ॾींदुसि। सही न बादशाह खे चवणु लॻा त उहा कहिड़ी शइ आहे, किथे आहे यार, कहिड़ी शइ जे करे हू परेशान आहे, हेॾी संगत आहे तव्हांजी, हू अञा ताईं तोॾे न लड़ियो आहे। चई यार ख़बर न आहे, बाक़ी मूंखे हिकिड़ी शइ ॾेई वियो आहे, पर बेअंत सुहिणी आहे। बाबा हाणे बादशाह हिनखे का बि राज़ न ॾिनो पंहिंजे उन लाल जो। हिननि वॾा वस ज़ोर ॾिना, पर बादशाह हिननि खे को बि ॿुधायो न।
हिन जो बा काशे बि आहे पोइ हुनजी शइ आहे, हू ईंदो त ॾींदुमि, न त कंहिंखे बि न ॾींदुसि मां। बादशाह पंहिंजे हिसाब सां वरी दरबार छॾे हिननि खां मोकिलाए हलिया विया। ही बि त हू बि बादशाह बि हलियो वियो हेॾां होॾां। बादशाह खे दिलि में ठुक हुट कुट वेठी त बणा हीअ जेका हवाला था कनि त पक इन लाल जी तलाश में आया न, छो त लाल वॾो क़ीमत रखे थी, जादू जे हिसाब सां लाल आहे। हुन में जेको बि इल्मु आहे, जेकी शइ बि पढ़ी घुरंदा आहियूं उहा शइ पेश कई आहे, हू हिकिड़ो जादू ई लाल आहे। जे हिननि खे हथु अची वियो त हीअ त दुनिया ही सॼो ग़लति हथ में अची वेंदो, तबाह न करे सघनि मुल्क। हुन में वॾो इल्मु आहे। हाणे कीअं मसइलो थिए, हू हिकु जेको हमराह हुयो उहो हिकु फ़क़ीर हो, जीअं बादशाह खे लाल ॾेई वियो। उन पंहिंजे हिसाब सां बादशाह खे चयो त हीअ तूं शरीफ़ ख़ानदान मां ॾेखारिजे थो ऐं ईमानदार बादशाह खे, तॾहिं हुनखे लाल ॾेई वियो। हिन जो जे ग़लति हथनि में अची वेंदो त इहो मुल्क सॼे जी तबाही करे छॾींदो। बादशाह पंहिंजे हिसाब सां इहो राज़ कंहिंखे बि न पियो ॾसे। पोइ हलंदे हकिलंदे होकारंदे हुननि उन हमराह जो रूप कयो जेको हिन जो दोस्त हुयो, जेको माई हुनखे मारे आई हुई फ़क़ीर सां शादी करे धोखो करे। उन जो रूप हू बि ठाहे हेॾों होॾों ॻाल्हाइणु ॿाल्हाइणु सॼो सिखी सिधो सो बादशाह जी दरबार में आयो। अची बादशाह हिन खे ॾिठो त बणा जाई मालिक आयो, वॾो ख़ुशि थियो, एॾो ख़ुशि थियो जो बेअंत। हेॾां होॾां हिन चोरनि सां साॻो जेको रूप बेरूपी हुयो हुन सां वॾो बादशाह ख़ुशि थियो। बादशाह सोचे थो साॻो मालिक आयो आहे। बादशाह हिन खे वठी विहारियो, इज़त ॾिनी हेॾों होॾों। हिन खे 2 रातियूं रहायईं, 3 राति हिन सां हाली हवाले थियो त तूं जी शइ मौत आहे, पर मां अॼु ताईं कंहिंखे ॾिसण में न ॾिनी आहे, न पाण इस्तेमालु कई आहे। असल में मां इन जो इल्मु तोखां पुछा करण पियो चाहियां, पर तूं ॾसे न वई। मां ग़लति तरीक़े सां इस्तेमालु बि न करे सघियो आहियां, सो जीअं आहे तीअं पियो आहे। चई इहो तूं मूंखे ॾे, छो त मुंहिंजो भाउ गुज़ारे वियो आहे। सो इहो जेको आहे त माण्हू खे ज़िंदा कंदो आहे। इन लाल में एॾी करामत आहे, जंहिं माण्हू खे तूं वात में विझंदे उहो माण्हू ज़िंदा थी वेंदो। बादशाह ते उन महिल वरी गोॾनि ते हथु रखी किरी पियो। हिन चयो हञ बणा इहा जे मूंखे ख़बर हुजे इन लाल में एतिरी करामत आहे त मुंहिंजो पुटु गुज़ारे वियो, मां अजानी दफ़नाइणो ॾिनो न। बादशाह चयो मूंखे का बि ख़बर न इन ॻाल्हि जी। चई हिन में वॾी करामत आहे, जंहिं शइ ते हणिबो उहा शइ सोने थी वेंदी, जंहिं हिकु शइ घुरबसि उहा शइ हिते पेश कंदो। ऐं जेको बीमार आहे उन खे मतिलबु त शफ़ा थी वेंदी, जेको गुज़ारे वेंदो आहे उहो बि जहिड़ो थी वेंदो। एॾो हिन में पंहिंजे हिसाब सां इल्मु आहे। हिन ते ॾाढो हिसाब सां बादशाह हथु आयासीं। हाणे हुनखे चोर खे सॼी डिटेल ख़बर हुई त तॾहिं त हू लाल जे कढ हुया त मन लाल असांखे हथु अचे। आतारे आतारे करे बादशाह खां लाल ई वठी वियो। लाल जो वठी वियो त इन पंहिंजे हिसाब सां उन चोर वञी चोरनि उन बादशाही छॾी। बादशाह जी उन बादशाही में वञी महल में उन जा सोना ठिकर सोना थाम वग़ैरह हेॾां होॾां वॾो मुल्क आबाद करण लॻा। उहे बादशाह चोर थी विया। जेका चोर हुया बादशाह थी विया। सॼी दुनिया खां उन्हनि जी अवल बादशाही हुई। हू वीचारो रोंदो रहियो, बादशाह खां ई लाल कसे आहे। कुदरतन बादशाह जेको उन कुराड़े जो जेको पुटु हुयो जेको गुज़ारे वियो, उन जो लाल वारो उन जो पुटु को जहिड़ो हुयो। उन पीउ सॼी हक़ीक़त करे लाल जे बारे में उनखे ॿुधायो त फलाणे बादशाह मुंहिंजो दोस्त आहे, कॾहिं बि तूं वेंदेसि मुंहिंजा सलाम ॾींदे तोखे लाल तोरण ॾींदो ऐं मुंहिंजी हक़ीक़त कजांसि, पोइ जेकॾहिं मां मरी वञा त। हीअ सिधो सो बादशाह वटि आयो। बादशाह सां तेर पितर करे अची मिलियो। बादशाह खे हाली हवाले थियो। बादशाह खे सॼो हवालु कयो, मां फलाणे फ़क़ीर जो पुटु आहियां, सो जीअं तोखे लाल ॾिनो। हुन चयो उहो बाकल टोड़ी मतिलबु त हाणे महीनो ॾेढ थियो त उहो लाल त मूंखां वठी वियो। चई बाबे खे तक़रीबन 6 महीना 7 थी विया आहिनि, बाबू हिन दुनिया में ई कोन्हे को, वियो आहे हलियो। सो मूंखे तुंहिंजी डिटेल ॾेई वियो, हीअ लिख चिठी। चई चिठी कढी ॾिनी त वाक़ई बि हुन कुराड़ जी लिखत सॼी पढ़ी अथई। बादशाह जे पेरनि हेठां ज़मीन खिसकी। बादशाह चयो त मूं त हीअं हेड़े आरे पारे तुंहिंजे पीउ वांगुरु हुयो, सो मां उनखे ॾेई छॾियो। अचे हुन बि सही पंहिंजे हिसाब सां चयो त हाणे कीअं मसइलो थिए। ॿई परेशान थी विया। अची जाचा जूचा हली थिएसि। हाणे हू चोर जेका हुया त चोर त पंहिंजे हिसाब सां बादशाह लॻा पिया वठनि। बादशाहनि में जिथे किथे पंहिंजे हिसाब सां उहो उन्हनि खां अहिड़ो इल्मु हुयो जो को बि बादशाह खे मतिलबु त मारे पिया छॾनि, उनजी बादशाही संभालनि पिया। हिन 4 बादशाहियूं पंहिंजे कंट्रोल में कयूं ऐं बादशाह उन्हनि चइन में मतिलबु त पुॻो। हाणे हिननि खे अलॻि अलॻि बादशाह ते वेठो वञे। बादशाह हिननि खां अची पुछा करे त लाल हू हुन ते हणे, हू हुन ते हणे। लाल असल में केरु ॾसेसि ई कोन बादशाह खे। बादशाह खे चवणु लॻा त बादशाह सलामत,
तूं वाइदो कयो असां सां त जेकी शइ बि असां घुरूं हुई तूं ॾिजांइ। असां तोखां चयो थे त असां किथे बि हुजो कहिड़े बि मुक़ाम ते हूंदो सो असांखे तूं छॾाईंदे। हाणे असां लाल खयूं, असांखे हिन लाल खे बश्क तूं असांखे छॾाए हाणे हिन मां। हाणे साईं बादशाह चवणु लॻो त मां त खणी वाइदो कयो तव्हां सां कंहिं मुसीबत खां, ईअं न तव्हांखे चयुमि त लाल तव्हां मुंहिंजो चोराए वेंदो ऐं तव्हांखे मां बश्कींदुमि, ईअं त कोन्ह थींदो। बादशाह हिननि ते एक्शन खयूं त बाबा मां तव्हां सां जहिड़ो बि कंदुसि। हिननि जो भाई हिन सां लाल जी ताक़त आहे, हाणे तूं कुझु बि नथो करे सघे। हाणे बादशाह ते पंहिंजे हिसाब सां वरी चोर घुराया, वॾा वॾा चोर, चई बाबा फलाणे बादशाह में मुंहिंजो लाल आयो, लाल कहिड़ी बि हालत में मोटायो। बादशाह वटि जेकी नूंहुं हुई जंहिंजो मुड़ुसु मारे विधो शींहं थे, उहा हुन बादशाह वटि हुई। उन बादशाह खे चयो त इहो कमु मां कंदुमि। चवणु लॻी तूं न्याणी आहे, तूं न करे सघंदे, को ॿियो करे सघे थो, तूं न करे सघंदी आहे। हिन चयो मां करे वेंदुमि। अदा उहा छोकिरी निकिरी हकले होकारे शहज़ादीअ जे रूप में हार सिंगार करे अची ॿेड़नि ते घोड़नि ते चढ़ी उन बादशाह में पुगी जंहिंमें हुननि चोरनि जो सरदार हुयो, मतिलबु हिकु चोरनि जो सरदार बि हुयो जेको हुन जे चवण में हुया। उन वटि अची पुगी उनखे चयईं त मुंहिंजो हिकु शर्त आहे, सो मुंहिंजो शर्त तूं पूरो कंदे त मां तोसां शादी कंदुमि। हुन चयो त शर्त ॿुधाए। चई शर्त इहो ई आहे, हीअ मुंहिंजे मतिलबु त ॻीचीअ में दूरी पई आहे, इहा आहे मतिलबु त हिकु फिटी वई आहे, किनी थी वई आहे, हीअ मां चवां सोने जी मूंखे कराए ॾे, पर कंध मां बि न लाहियां ऐं सोने जी बि हिते ई लॻी पई हुजे। हिन जो इहो को मसइलो ई न आहे, मूं वटि वॾो इल्मु आहे, हीअं तूं जे मूंसां शादी थी करे त मां हिन महिल ई तोखे उहा टल थो कयां। हिन जो कहिड़े बि पारे पारे हिन को लाल ॾिसां न, लाल हिन वटि आया कंहिं ॿिए वटि आहे। हीअ देरी न कई उन महिल हिन वटि लाल हुजे वॾे सां हुन वटि चोर वटि उन महिल लाल कढी आयो अचे बादशाहज़ादीअ खे। हीअं बादशाहज़ादी साईं उन महिल हुनजी दूरी सोनी थी वई अची चोर सां हिन साईं हेठिड़ियूं मथिड़ियूं अची ॻाल्हियूं कयूं त बादशाह चवंदो मां शादी थी कयां तोसां। चई मुलो वठी आ की हेॾो होॾो को माण्हुनि खे मिठाई सिठाई खे सॾ विहांउ जा ॾे त माल शादी कयूं। साईं पंहिंजे हिसाब सां ॾाढो ख़ुशि थियो। उहा शहज़ादी सुहिणी एॾी हुई जो बेअंत। हीअ त चोर करे शहज़ादी चयो त पाण शहज़ादी मूंसां शादी, हीअ त पंहिंजे हिसाब सां वॾो ख़ुशि हुजे। अचे हुन चोर पंहिंजे हिसाब सां सॾा सवाब हलाया हेॾां होॾां। साईं बादशाहज़ादीअ जी छॾी शादीअ जी राति आई। बादशाहज़ादी चयोसि भाउ हाणे मतिलबु बादशाहज़ादी चयोसि त इहा ॾिसण ॾे मूंखे त भला मां ॾिसां कीअं इहे छा मसइलो आहे, मां इबरत में हिन महिल ताणी। हिन चयो त भली ॾिस। अदा उहा मण खणी जेको लाल हुयो उहो शहज़ादीअ खे उनखे ॾिनई। शहज़ादीअ उन जे हिसाब सां हेॾां होॾां तेर पितेर अॻे पुछा करे आई त हिन जेको इल्मु हिनखे एंटर में करणु वस में करणु जेको मसइलो हुन जो जेको पुटु हुयो उन अञा काफ़ी सारा उनजो हक़ीक़तूं ॼाणे पियो। उन चयोसि त हिनखे ज़ोर ॾेई चवंदी हुअसि त फलाणो जेको आहे इहो जेको जीअं तोखे लाल ॾींदो उन जे नाले चवंदी हुअसि त इहो हिकिड़ो घटो थी वञे त इहो घटो बि थी सघे थो, हिन में जादू इल्मु आहे वॾो। हुन महिल हुन खां वठी उहो इल्मु जो पढ़ी पंहिंजे हिसाब सां शुकारियो त उहो घटो थी पियो। अदा हाणे बादशाहज़ादी उन महल ते रहणु लॻी। हाणे उहो टे चोर ॿिया अलॻि। हाणे उहो घटो काए सिधो सो वई सिधो ॿिए चोर वटि, हिन वटि उहा साॻी लाल हुजे। अदा लाल उन ॾींहुं वियो सिधो सो वरी उनखे बि हाले हेठियूं मथिड़ियूं ॻाल्हियूं की न मां फलाणी शहज़ादी आहियां, सो मां तोसां शादी करण थी चाहियां, तो फलाणा अहिड़ा बड़ा मुंहिंजा दोस्त खे संगत वारा आहिनि तुंहिंजा त उहे बि घुराए। हिन बाबा उहे टोटल घुराया। शहज़ादी अहिड़ो कमु कयो उन लाल जे ज़रिए उन मतिलबु त जादू जे ज़रिए उहे बि के घटा करे छॾियईं, के रिढूं करे छॾियईं हेॾां होॾां। चारई जेका बि हुया उहे रिढूं जानवर करे उहा शहज़ादी अचे उन पंहिंजे सोहरे खे लाल बि ॾिनो ऐं हुननि खे चई बाबा हीअ उहे तुम्हारा चोर ॾुआरी। हाणे बादशाह खे त ख़बर हुई त हीअ हिननि सां मुंहिंजो वाइदो थियलु आहे, कहिड़ी बि मुसीबत में हूंदा त मां हिननि खे छॾाईंदुमि। सो हाणे चवणु लॻो त हाणे लाल असांजे हथ में थी वियो आहे, हिननि खे आज़ादु कर। उन महिल वरी शुकारे पंहिंजे हिसाब सां वरी उनजो इल्मु जो कॾहिं वरी हू साॻा इंसान थिया। बादशाह चवणु लॻो हीअ ग़लती माफ़ थो कयां, वरी इहा ग़लती न कजो। हिननि चयो त असांजी वरी अबे ॾाॾे बि तौबा कई, असां वरी ग़लती न कंदासीं। सो उहो साॻो हुनजे पुट खे लाल ॾिनई। बादशाह पंहिंजो वाइदो वचन निभायो ऐं बादशाह जो पुटु मरी वियो। सो दोस्तो हीअ कहाणी पंहिंजे पुॼाणीअ ते पुगी। उमेद कयां दोस्तो तव्हांखे हीअ कहाणी ज़रूरु पसंदि आई हूंदी, छो त हर का कहाणी पंहिंजो लहजो हूंदो आहे, हर को कहाणी जो पंहिंजो हिसाबु हूंदो आहे। छो न ईअं कहाणी थो खणा टक ॾाढी थी थिए। सो महिरबानी करे
सिंध सराम चैनल खे सब्सक्राइब लाज़मी कजो ऐं बेल आइकन घंटीअ खे लाज़मी हणिजो जीअं हर कहाणी तव्हां वटि जल्दीअ में पुॼे। दुआउनि में यादि रखिजो क़ुर्बान अली अब्बासीअ खे कलोड़े खे। अल्लाह निगे।